ॻाल्हि तेने तो करे जे कानून हिन ठाहियो आहे। माफ़ी ऐं हिन टके जड़े हारीअ खां मूंखे कसम आहे सिंध जे निशान अच रखिजो। मां तुंहिंजे दुश्मननि खां अहिड़ो भयानक इंतकाम वठंदुसि। जीअं हीअ जीजल धरती अमन ऐं मोहबत जो गहवारो बणिजी वई। अॼु ताईं जेके इहे चेहरा इन्हनि ग़रीबनि जे वोटनि ते MNA MPA मिनिस्टर थिया आहिनि, इन्हनि वरी उन्हनि खे पोइ ते मुंहुं खणी बि न ॾिठो आहे त हू कहिड़े हाल में आहिनि। इन्हनि हारी ग़रीबनि खे सुखी ज़िंदगी गुज़ारण जो वक़्तु कॾहिं रत पी छॾी न। गिल्ली बि शींहं खे अखियूं ॾेखारे। खैर दादा बंदूक खई था शिकार ते पियो वञा हलंदे छा? न दा मूंखे कंहिं बेगुनाह जानवर खे मारण जो को शौक़ु न आहे। शिकार त असां रईस ज़ातनि जो मर्क आहे। हली त ॾिसी आ ॾाढो मज़ो अचे। सुबुह जो सलाम बाबा साईं। वालेकुम सलाम। अब को शिकार जे पोयां काहे पियो आहीं? को बनी वारे जो ख्याल आहे या न? अनवर खे पढ़ाई जो शौक़ु आहे। अॼु न सुभाणे विलायत वञिणो आहे हुनखे। आख़िर पोइ बनी त तोखे ई संभालणी आहे न। संभाले वठंदुसि बाबा, तव्हां गणती न कयो। ॾिठई पुटु अनवर भाणे जी रवेश। बाबा साईं तव्हां ख़्यालु न कयो। जे तव्हां चओ त मां विलायत न वञा। मुंहिंजो इहो मतिलबु न हो। तोखे पढ़ाई जो शौक़ु आहे ऐं इंशा अल्लाह ताला तोखे मां विलायत ज़रूरु मोकिलींदुसि। बाबा ओ बाबा अचे हाणे कम के छड मानी खा। अम्मा मानी रख हिते ऐं तूं हल घर। थोड़ो कम रहिजी वियो आहे, इहो करे आऊं पियो अचां थो। ना बाबा ना, सुबुह खां कम कम कम। पोइ त कॾहिं बि न थकबो आहे धीअ। बाबा तव्हां एतिरी मेहनत छो था कयो? अरे बाबा खोड़ सारा पैसा गॾु करण जे लाइ। छो? पंहिंजी प्यारी धीअ सकीना खे ॻाढ़े वॻे में हरे क्वार करे इंकारे मोकिलण जे लाइ। ना बाबा मां तव्हांखे अकेलो छॾे कोन वेंदसि। ईअं न चओ धीअ, ईअं न चओ। न्याणियुनि खे त हिकिड़े ॾींहुं अबाणो घर छॾिणो पवंदो आहे। वालेकुम सलाम। चाचा ठीक है? शुक्र आहे रब जो। पुटु तूं त ख़ुशि आहीं न? ठीक ठाक आहे। भेण तूं कीअं ठीक आहीं? हाँ अदा मां ख़ुशि आहियां। अदा मासी वारा कीअं आहिनि? हाँ दी सब ख़ैर आहे, पर कॾहिं कॾहिं वेही सोचींदो आहियां त
त अला साईं मूंखे भेण छो न ॾिनी? अरे अब्बा दुख छो थो करी, सकीना खे बि तूं पंहिंजी भेण करे भाईंदो आहीं न। हा बाबा, सॻी भेण न आहे तॾहिं त सकीना मां सॻी भेण वारो सिकलाईंदो आहियां। अब रेस नूर मोहन खान घोट पियो अचे शिकार ते, कुता त भला आहिनि न? भला भला सफ़ा वहीद कुता ॾाढा भला आहिनि। हाँ तयारी मुकम्मल आहे शिकार जी? अचो। अरे कॾहिं खां मोतबर थी वई? साईं मूंखां का ग़लती थी वई है छा? ग़लतीअ जा पुट रोज़ बहाना करे कम खां न टाईंदो? हाँ सही, मूं चयोमांसि सुबुह जो जल्दी ईंदो कर, हथु तिखो हलाईंदो कर, ज़मीन था कख पन परे कंदो कर, पर ही नवाब नवां अचे थो सही सवेरे भॼी थो वञे। इहा मजाक? दुनिया खे ख़बर आहे त वॾेरो शेर खान कसूरवार खे सज़ा ज़रूरु ॾींदो आहे, तोखे बि सज़ा मिलंदी। मूंखे बुखार हो, मूंखे माफ़ी मिले। अरे चुप कर। बंदार। जी साईं। सिगरेट ॾे हिनखे। हुकुम सरकार। इन सिगरेट जो तमाकु पंहिंजी तिरीअ ते कढ। बंदार ॿियो सिगरेट ॾे हिनखे। जी साईं। बंदार तीली ॾेखारो त मूंखे। जी साईं। खबरदार हथ खे लोॾियो थी ऐं तमाकु हेठि किरियो आहे त ज़रा ज़रा करे छॾियो अथई।
छोकिरी जे कम खां कन लाटा करे त उते ई उबतो टंगे थल लाए छॾियईं सम्झी? हा साईं। जो नालो सकीना है। हाँ साईं मैं नंढा साईं मैं सद तो वञा इहो नालो आई हो। तो हू असांजे हारी सालीअ जी धी आहे। हाँ साईं वॾा। इन बिश्त जी हूर ते असांजी नज़र ई न पई। नहीं मूंखे कहिड़ी ख़बर तव्हांजी नज़र उन ते छो कोन पई? अखियूं टेस्ट करायो न। तो मूंखे पहिरीं छो न ॿुधायो छोड़ा? ए साईं वॾा पहिरीं तव्हां मूंखां पुछो किथे? जे पुछो आहे त ॿुधाया हुआ न। अड़े अहिड़ियूं ख़बरूं त बिना पुछण जे ॿुधाइजनि चङा। हाय हूअ कीअं न नंढड़ा नंढड़ा पेर खयूं पिया दिल सीने अंदरि टिपा पे खाधा टिपा। भोतार भाया थो त तव्हां उन निंगरीअ ते आशिक़ थी पिया आहियो। हुनजे जोबन मुंहिंजा हवास गुम करे छॾिया आहिनि छोड़ा। फिक्र नाट साईं मेरा फिक्र नाट। कम खे मां ठाहींदो तव्हां रुगो कम खे खणींदो। भोतारे उथो हलूं। केॾांहुं? महबूब ॾे साईं मेरा महबूब ॾे। हींअर उहो पंहिंजे पीउ खे मानी ॾियण आई हूंदी। ओ त इहा ॻाल्हि आहे। ठीकु आहे थोरी देरि में हलूं था। हींअर हली अटे बि था कयूं। वही वही परदेसी पखियड़ा
शाबाश। कामयाबी माना जिंदगी, नाकामी माना मौत। मुझा शेर दिल साथियो, तव्हांखे त ख़बर आहे कालू शींहं जो पथारीदार आहे। किदड़ माण्हू जी जाइ न आहे हिते, हुकुम तुंहिंजो। सर मूं जेका ख़बर वरिती आहे उन मुताबिक़ कालू बेले में मौजूदु आहे ऐं उहो बेलो महलनि में आहे। बहरहाल तव्हां सभ खां पहिरीं इहो पतो लॻायो त बेले ॾांहुं केरु ऐं केॾांहुं थो वञे, ताक़ुब कयो हुनजो। आख़िर केरु त हूंदो जेको उन्हनि खे खाधी खुराक पहुचाईंदो हूंदो। जे त तव्हां CID इंस्पेक्टर आहियो, तंहिं करे इहा ड्यूटी मां तव्हांखे छॾियां त तव्हां जान फिचानी सां इहो कमु अंजाम ॾींदव। अदा साईं नंढा, मां तव्हांखे इन करे तकलीफ़ ॾिनी आहे जो इलेक्शन जो वक़्तु अचण वारो आहे, सो इन जे बारे में का डिस्कस करे वठूं। कामरान खान, तव्हां राज जा वॾा आहियो ऐं असांजे ॻोठ जी हर दिलि अज़ीज़ शख़्सियत आहे। जेको बि हुकुम कंदो असां उहो ई तव्हां सां कमु कंदासीं, ताउन कंदासीं। महिरबानी महिरबानी। साइना खान, मूं हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो आहे, तब्दीलीअ जो ख़्वाबु। माण्हू बदहालीअ जी ज़िंदगी मां निकिरी ख़ुशहालीअ ॾांहुं सफ़र करे रहिया आहिनि। साइना खान, मां ॾिसां पियो त असां ज़मींदार हुजूं या हारी हुजूं, हिक ॿिए जे ॾुख ऐं सुख जा भाङे भाईवार थी रहिया आहियूं। मां ॾिसां पियो त असां कंहिंजो बि हक़ नथा मारियूं, सचाई ऐं इंसाफ़ जे रस्ते ते हली रहिया आहियूं। सही, हिन में कहिड़ो शक आहे। तव्हां हारियुनि नारियुनि सां तमामु सुठो पेश ईंदा आहियो ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त तव्हां उन्हनि खे पंहिंजो अज़ीज़ करे भाईंदा आहियो। छो न भाइयूं साइना, इहे हारी त आहिनि जेके हिन धरती जो सीनो चीरे हिन मां अनाज था उपाइनि। तती थधी काह करे हीरा ऐं मोती जोड़ीनि था, लुंडियूं लताड़े सोना संग छॾ सघनि था। इहे हारी त आहिनि हिन धरतीअ जा धणी जेके वतन जो मान मथां कनि था। कामरान खान, बिल्कुलु सही। जेकॾहिं गौर कजे त इहे उहे ई हारी आहिनि जेके हर साल सख़्त महिनत करे ज़रई पैदावार में इज़ाफ़ो था कनि। त पोइ इहे जीअ में जाइ ॾियण ऐं रूह में सांढण जहिड़ा आहिनि या न? बिल्कुलु साईं। अॼु ताईं जेके इहे चेहरा इन्हनि ग़रीबनि जे वोटनि ते MNA MPA मिनिस्टर थिया आहिनि, इन्हनि वरी उन्हनि खे पोइते मुंहुं खणी बि न ॾिठो आहे त हू कहिड़े हाल में आहिनि। आख़िर इहा कैफ़ियत ऐं सूरत हाल केसी ताईं रहंदी? इन्हनि हारी ऐं ग़रीबनि खे सुखी ज़िंदगी गुज़ारण जो वक़्तु कॾहिं मिलंदो? साईं, तव्हां त ग़रीबनि जा एॾा हॾ ॾोखी आहियो जो हू तव्हांजे हिकु इशारे ते पंहिंजो सिर ॾियण लाइ बि तयारु आहिनि। अल्लाह उन्हनि जा सिर सलामत रखे साईना खान। असां हमेशह उन्हनि जो घाट ऊचो ॾिसणु चाहियूं था। ख़ुदा न ख़ास्ता उन्हनि जे सरनि खे को लोॾो आयो न त साईना खान असां ज़मीन दोस्त थी वेंदासीं, त पोइ हिन धरती ते कुझु बि न रहंदो, न असांजी ॿोली, न असांजी सकाफ़त, न असांजी तहज़ीब। तव्हां सच था चओ कामरान खान। हाणे ज़ुल्म जी कारी राति जो राज ख़तमु थियणु घुरिजे ऐं हक़ ऐं सच जी हुकुमरानी थियणु खपे। ऐं उहो बि जेकॾहिं पाण हारियुनि जी अवसर लाइ कुझु कंदासीं त इंशाअल्लाह ॿिन्ही जहाननि में सुरख़रू थी वेंदासीं। बिल्कुलु, मां इहो ई त चाहियां थो त हिन भेरे असां सची क़यादत खे वोट ॾेई अॻिते आणियूं। धोखेबाज़, चालबाज़ ऐं जादुई नारण हणण वारनि खां हिन धरतीअ खे बचायूं साईंदात खां, त जीअं हिन धरती ते सचाई अमुन जो ख़्वाब साबिया करे सघूं। कामरान खान, तव्हां फ़िक्र न करियो, मां ऐं मुंहिंजा साथी सभु तव्हां सां गॾु आहियूं। तूं परेशान न थी थिए। अरे असीं पोरियत माण्हू आहियूं, इन खंघ कुड़के खे केरु थो पुछे, ऐं पाणी ठीकु थी वेंदुसि। हा ना बाबा ना, सुबुह जो यादि करे अस्पताल मां दवा वठिजो। चङो चङो, मुंहिंजी अम्मा सुबुह जो वेंदुसि दवा वठण। हर वक़्तु कम कम कम, तोखे कुझु थी वियो त मुंहिंजो छा थींदो बाबा? हारी आहियां, ज़मीन ते कोदर वाहण त मुंहिंजो कमु आहे, तूं उल्को न कर। थोरो आराम बि कंदो कर बाबा। हा हा बचा, चयोमि न तुंहिंजो चवणु मञंदुसि।
तूं केरु आहीं? भाऊ पहिरीं तूं ॿुधा तूं केरु आहीं? मां त कालू जो कैदी आहियां, पर तूं आहीं केरु? हा भाऊ आऊं बि कालू जे कैद में आहियां, पर तूं आहीं केरु? उहो ई जेको तूं आहीं। तुंहिंजूं अखियूं ॿुधाइनि थियूं त तूं बि मूं वांगुरु कालू जो दुश्मन आहीं। मुंहिंजी कालू सां का दुश्मनी कोन्हे। पोइ हिते कीअं चुप छो थी वियो आहीं? ज़रूरी न तोखे ॿुधायां। ॿुधाईंदे त चरिया दिलि जा दर्द दूर थी वेंदई। पहिरीं तूं ॿुधाए। आऊं पुलिस जो जासूस आहियां। छा? हा दा, पर खंभिजी वियसि। हाणे मुंहिंजो अलाए छा असरु थींदो। मूं तोखे ॾिठो आहे, तूं बि पुलिस में आहीं। डप न कर दा, पर हितां निकिरण जी का टल सोचियो। हा, आऊं पुलिस जो मुखबर आहियां। सरदार सरदार देख ख़बर वलण सची कयई? हाँ सरदार, तव्हां शक बिल्कुल दुरुस्त है। ही पुलिस जो मुखबर है। मुखबर ऐं पुलिस जो जासूस पंहिंजी मामूली पगार के हिलाल करण आयो आहीं या कालूअ ते 25 लख जे इनाम जे लालच ते हिते आयो आहीं? बेवकूफ़, कंहिंखे ख़बर न हूंदी आहे त कालू किथे आहे, छो त कालू पंहिंजा ठिकाणा बदिलाईंदो रहंदो आहे। कालू मूंखे पंहिंजे अंजाम जी का परवाह कोन्हे। फर्ज़ अदा कंदे अगरि मुंहिंजी जान बि हली वई त परवाह न आहे, पर तोखे एतिरो ज़रूरु चवंदसि त ॻोठाणनि जी ज़िंदगी ज़हर न कर। ज़ुल्म मचाइण वारी राह खां अमन जी राह ॾांहुं मोटी अच कालू। तकरीर सुठी थो करी। मुंहिंजो तोखे मशवरो आहे त हथियार फिटा करे पुलिस वटि पेश थी वञ। ॻाल्हि तेने थो करे जे कानून हिन ठाहियो आहे। ॿुध, अॼु पहिरियों दफ़ो कालूअ खे कंहिं नसीहत करण जी कोशिश कई आहे। आफ़रीन आहे तोखे, आफ़रीन आहे। हूअं त कालूअ जे हर दुश्मन जो अंजाम मौत हूंदो आहे, पर तुंहिंजूं ॻाल्हियूं मुंहिंजे दिलि में घर करे वियूं, इन करे तोखे मारणु नथो चाहियां। तूं चवहीं त तोखे पंहिंजे टोले में शामिल करे सघां थो। चओ, छा थो चवहीं? मूंखे या तुंहिंजी पेशकश क़बूल कोन्हे। मूं नथे चाहियो तुंहिंजा बाक़ी ज़िंदगी जा ॾींहं धिकनि ई थाबनि में हुजनि, पर ख़ैर मां छा कयां? तोखे मारियां या छॾे ॾियां? छा यादि कंदे तोखे कालू आज़ाद करे छॾियो। वञ। छा? बहादुर जो क़दुरु बहादुर खे हूंदो आहे। मूं तुंहिंजी ज़िंदगी तोखे बख़्शे छॾी, हाणे वञ। रईस वॾा वॾा महाजा जे मुंहिंजे कचे घर में कदम रखियो। अस्सलाम वालेकुम। रईस वॾे खे नाचीज़ जो सलाम क़बूल हुजे। साईं वरा तव्हां ख़ुशपाश आहियो, ॿियो कुल मिड़े ख़ैर? अल्लाह जा एहसान आहिनि। तव्हां ॿुधायो कीअं अचणु थियो आहे? असां जिते बि वेंदा आहियूं माण्हू इहो सम्झंदा आहिनि त ख़ैर कोन्हे। इहो असांजो न पर वर्दीअ जो कमाल आहे। तव्हां मतिलब जी ॻाल्हि कयो सूबेदार साहब।
साईं नऊं बदिली थी आयो आहियां अव्हां जे ॻोठ में। चार्ज संभालण खां पोइ सोचियमि त रईस वरे खे सलाम करे अचां। सूबेदार साहब, कामरान खान के सलामन की जरूरत ना आएगा। तव्हां त कानून जा आलमबरदार आहियो। कानून जे हदनि में रही करे तव्हां पंहिंजी ड्यूटी सुठे नमूने सां अंजाम ॾींदो त मूंखे ख़ुशी थींदी। थैंक यू सर, पर अव्हां तावन कंदा त। सूबेदार साहब, असांजे एरिया में अमन अमान जी हालत बहितर आहे, पर तंहिं हूंदे बि असां तव्हां सां ताउन कंदासीं। ठीकु आहे सर, पोइ आऊं हलां थो। महिरबानी सर। मूं ॿुधो आहे त तूं लिक चोरीअ हारियुनि नारियुनि खे पैसा मोकिलींदी आहीं? हा, मोकिलींदी आहियां। छो मोकिलींदी आहीं? मोकिलींदसि। किथां आणींदी आहीं? मुंहिंजो भाउ घूरल मूंखे ॾींदो आहे। त हू सियाणो कुकड़ घूरल खान जेको 500 एकड़ मां थोड़ा पैसा तोखे मोकिले, बाक़ी समूरी उपत पाण हज़म करे थो वञे। बेवकूफ़ थी सम्झी मूंखे। उहा 500 एकड़ ज़मीन जेका तुंहिंजे भाउ तोखे लिखी ॾिनी ऐं तूं अॼु ॾींहं ताईं मूंखे न आहे लिखी ॾिनी। कॾहिं पंहिंजी ज़मीन मां तोखे न लिखी ॾींदसि। ख़ाश मुस्ताख़रत दुनिया खे ख़बर आहे त वॾेरो शेरल खान ॾाढो ज़िद्दी आहे। ज़िद ते चढ़ियो त हीअं इहा ज़मीन मुंहिंजे नाले थी वेंदी। हीअं वाह, छा चाल आहे। असुल डेल आहे, डेल। हाँ साईं वॾा, असुल रेल आहे, रेल। रेल खां बि तेज़ आहे। फाटक बंद। साड़े छॾी छोरी। असीम त अज़ल खां उञायल आहे। हिकु ढुक हिदाम त ॾे। डुक जे बदिरां थी मुक। शरीफ छोकिरीअ सां छेड़छाड़ कंदे तव्हांखे शर्म नथो अचे? लख जी ॻाल्हि कई अथई माई वॾी, लख। असीम त शरीफ आहियूं, पर रुगो तो खाए विधो। अमी तरसो रईस कामरान खे ॿुधायां थी। माई वॾी, मुंहिंजो नालो मता वठी। मां मोचड़े जो कचो आहियां। टके जहिड़ी छोरी, तूं सम्झी छा थी पाण खे? छा असां तुंहिंजे नज़रनि में रईस न आहियूं? रईस लोफर। ज़बान खे लगाम दे जाहिल छोकरी। आऊं त जाहिल आहियां, पर तूं तो पंहिंजी तेज़ीब खे ॾिस। छा तव्हांखे मां भेण कोन्हे? कहिड़ियूं थियूं ॻाल्हियूं पुछी माई वॾी। रेस वटो लाजो गंज आहे। मां बि अथसि, भेण बि अथसि, ऐं चाची बि अथसि, ऐं मामी बि अथसि। बाक़ी वीचारे वटि करण वारी माना ॿार निपाइण वारी कान अथसि। जेकॾहिं कुर्ब कई त तुंहिंजी वॾी महिरबानी। तूं चुप कर चमचा। हिन ज़मींदार खे ख़राब करण वारा तव्हीं लुसी कुत्ता आहियो। इहा न कर। मुंहिंजी बेइज़ती एॾी ख़राब न कर। मां बि मच्छी मानी जे खानदान जो रोशन लालटेन आहियां। नूर तो भरे, नूर तो भरे। अयां त तव्हांजो मुंहुं कारो कंदिस। छा सां? तए सां या डांगीअ सां? तुंहिंजो तए सां, हुनजो डांगीअ सां। चऊं हाणे बक बंदि कर। वॾी आई आहे डांगी मलण वारी, डरे था। वॾा आया आहिनि आशिक पुट, जुतीअ जहिड़ा। इन्हीअ छोरीअ खां ठाहे जोड़े पलांद न कयमि त मुंहिंजो नालो लाहे। कुत्ते
तेरे रख जाए छा चई मुझो मतलब अने बातों खां निकरियो का गाल काने हाणे पाण खे पीलो करण घुर्जे पेर टहण घुर्जन इज़त न में एडा सिगरेट न पियो किते पिपड़ न सड़ी वञे में सकीना समझे छा थी पाण खे हाँ साईं मेडा अलाए मुंहिंजो पाण खे छा थी सम्झे भाया तो न पाण खे वॾी तवंगर थी सम्झे सकीना खे हासिल करण हाणी मुंहिंजो ज़िद आहे भोतार असुल न छॾिजोस पंहिंजी ज़िद ते क़ाइमु रहिजो कसी सहारीअ जी धीअ ॾाढी तव्हांजी बेइज़ती ख़राब करे वई कुझु बि थी पए भली धरती उथली पए पर सकीना सां अहिड़ो प्लान कंदुसि जो दुनिया न सघे हाँ साईं मेडा प्लान ज़रूर कजो पर थोरो चालाकीअ सां तकड़ कम शैतान जो आ भोतार सियाणा सच चई आहिनि कम की कजे जेको मींहुं वसंदे कम अचे ॻाल्हि खे थोरो सम्झंदा कयो भोतार तूं हिकिड़ो कमु कर छोड़ा हुकुम साईं मेडा हुकुम इन सूबेदार जाड़े खान खे वञी न्यापो ॾे त मूंसां मिली वञे ए साईं मेडा तव्हां सम्झो त न्यापो पहुची वियसि इहो सूबेदार हिते आयो ई पंहिंजो बिभ भरणा तव्हांजो न्यापो ॾींदोसांसि त पहिरें उगाड़ो भॻो ईंदो सूबेदार साहब असां हज़ारे एकड़ ज़मीन जा मालिक आहियूं पर पोइ बेवस आहियूं पाण खे ज़ाहिर नथा करे सघूं मूं सम्झो कोन समझी वेंदे पंहिंजी दोस्ती गहरी थींदी वेंदी न त आहिस्ते आहिस्ते समझी वेंदे फ़िलहाल तोखे हिकिड़ो मुंहिंजो कमु करणो पवंदो रक़म जेतिरी चवंदे तोखे ॾींदुसि पर मुंहिंजो कमु करणु खपे हुकुम कयो छा करणो आहे साईं सूबेदार साहब न न न न न न न साईं इहो कमु ॾुखियो आहे तो लाइ कहिड़ो ॾुखियो आहे तूं रुॻो हिमत कर मां वेठो आहियां न अचे ही वटि पंहिंजो इनाम ठीकु आहे साईं बेफ़िक्र थी वञो कमु थी वेंदो जी साईं वालेकुम सलाम की तबियत आहे तव्हांजी डीपीओ साहब अल्लाह जा एहसान आहिनि तव्हांजी दुआ आहे तव्हां कीअं आहियो मां बि ठीकु आहियां तव्हांजी दुआ सां हुकुम कयो साईं मुंहिंजा सरकार मुंहिंजो हिकिड़ो हारी आहे 60 सालनि जो हिकिड़ो पोड़ो ज़ईफ़ तव्हांजे हिन SHO छा नालो अथसि इहो पंहिंजो जाड़ो ख़ान खे गिरफ़्तार करे आयो तव्हांजे कानून खे छा थी वियो आहे डीपीओ साहब तव्हांजे कानून जे इंसाफ़ वारी अखियुनि ते हे ॾाढी ज़ुल्म जी कारी पटी छो बदिली वई आहे
न न अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे कामरान साहब, हक़ हक़ थींदो ऐं कूड़ कूड़ थींदो। जेकॾहिं तव्हांजो हारी बेॾोही आहे त यकीन रखो तूं तव्हां वटि जल्द अची वेंदो। डीपी साहब मां हुनखे सुञाणा थो, उहो बेॾोही आहे। मां पंहिंजी शख़्सी ज़मानत ॾियण लाइ तयारु आहियां हुनजे लाइ। इन जी ज़रूरत न आहे सर। थैंक यू वेरी मच। जी सर। हिस्से जो किथे आहे? सर साहब गश्ते निकला। जाहिल बेवकूफ़, ऑफिस समझ में गश्त पियो करे। कोई जो अची वियो सर। ओ जी सर। साले हारी खे छो गिरफ़्तार कयो अथई? सर हुन ते त फ़रियाद दाख़िल आहे चोरी जी। जाड़ा था न, जेकॾहिं हुन ते चोरी साबित न थी न त तुंहिंजा फुल लाहे रिवर्ट करे सस्पेंड करे घर विहारे छॾींदोमांइ। नो प्लीज सर। जंहिं शख़्स जी ज़मानत रईस कामरान खान थो ॾे, उहो माण्हू ॾोही कीअं थो थी सघे? नो सर नो। साले खे हिकदमि आज़ादु कर ऐं माफ़ी वठो हुन खां। यस सर। जी सर। कल ताईं असांजे ॻोठ में अमन हो, हाणे हालतूं ख़राब पियूं थियनि। को त अहिड़ो माण्हू आहे जेको असांजे तरह जो अमन ख़राब करणु थो चाहे। वाकई वो केर बि आहे, पर कामरान खान वो मामूली माण्हू नथो थी सघे। वाकई ॾाढी लिकियल रिप आहे जेका कामरान खान खे ललकारणु थी चाहे। कामरान खान दुश्मन ज़ाहिर हुजे त जवाबु ॾिजे। मुंहिंजो ईमान आहे त तव्हां जहिड़े हॾ ॾोखीअ जो को वार बि विंगो नथो करे सघे। छा ॻोठ वारनि जी इज़त असांजी इज़त न आहे? जेकॾहिं कंहिं बि ॻोठ वारे को कुझु चयो पवंदो त सम्झो असांजी ज़ात ते इहो टिको आहे। जेसीं ताईं साइना खान जो दुश्मन मुंहिंजे साम्हूं नथो अचे, तेसीं ताईं मूंखे सुख जो साह न मिलंदो। इन करे ई मूं तव्हांखे तकलीफ़ ॾिनी त तव्हां मुंहिंजो साथ ॾियो ऐं मुंहिंजी मदद करियो। साइना खान तव्हांजे ॻोठ में हिकिड़ो पहिरीं आहे ख़मीसो, उनखे मोकिलियो ऐं उहो ॾिसे त चोर केरु आहे ऐं किथां जो आहे। बिल्कुलु अदा, मां हींअर ई थो वञा। शाम ताईं तव्हांखे सची ख़बर मिलंदी। महिरबानी तव्हांजी कुर्ब। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। ठगी चोराइण, साले जे घर में ॿधण, वरी साले खे ॿधाइण, आख़िर उन माण्हू खे कहिड़ो फ़ाइदो थी सघे थो? हुकुम तुंहिंजो वॾेरा। हा कालू ॿुध, कल्ह जिन माण्हुनि खे अगवा कयो हुई, हाणे उन्हनि खे छॾे ॾे। एतिरो जल्दी छो? छो जो भुंग जी रक़म मिली वई आहे। वाह वॾेरा वाह, तोखे त बाज़ जी अख आहे। अहिड़ा हीरा तो खणाई जो हिकदमि सौदो बि थी थो वञे। पर छा? मुंहिंजो हिसो वंड कराईंदो मैं, मर न। पोएं भेरे बि वंड कोन करायो अथई, तोॾे हिसाब वधंदो थो वञे वॾेरा। अड़े मूं मां एतबार ख़तमु थी वियो अथई छा? अहिड़ियूं ॻाल्हियूं पियो करीं? तो ते एतबार न हुजे हा त अहिड़ा कम ई कोन कयूं हा वॾेरा। त पोइ हुननि खे हाणे जो हाणे छॾे ॾियो। ऐं हा, हुननि जी अखियुनि ते पटियूं ॿधणु न विसारजो, सम्झो? हुकुम तुंहिंजो वॾेरा।
अस्सलाम वालेकुम बाबा साईं। वालेकुम खमीसा खुश आहीं ॿियो ख़ैर आहे? अल्लाह जो करम है। वे 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 ॿियो ख़ैर आहे खुश आहीं? अल्लाह जा एहसान आहिनि बाबा साईं, सब खैर है। खपे भी ख़ैर खमीसा, पर ही जेका ॻोठ में वारदात थी आहे न, हिन मुंहिंजे रातनि जूं निंडियूं ख़राब करे छॾियूं। सॼे राज खे ख़बर है त तव्हां राज जा केॾा हद ॾोखी आहियो। पेरा खई खमीसा? हाँ साईं, पेर खयां अथनि। त पोइ बिना हिबक ऐं ख़ौफ़ जे सच सच ॿुधा त पेरा कंहिंजा आहिनि? साईं, मूं हिकिड़ो पेर सुञातो आहे। कंहिंजो आहे? इहो पेर ख़ुदि आरब जो आहे। आरब जो? चोर भी पान तो भागियो भी पान। हाँ बाबा साईं। ठीक है, आरब के सोलो करो। काॾे मरी गई? भोतारे तरह ते पीठोस, हुकुम कयो कहिड़ो कमु अथव? तूं वञ सालिया खे वठी मुंहिंजो न्यापो ॾे। छा जवाब साईं मेरा? वञी चईसि त रईस मुराद ख़ान तोखे सॾायो आहे, वञ फटाफट। ठीकु आहे साईं, मां कबूतर वांगुरु ॾामंदो थो वञा, वञी तव्हांजो न्यापो ॾियां थोसि। साईं पर छा? साईं तव्हां वटि ॿ टे रुपया छुटा हूंदा? छो? भोतारे ख़ैरात करणी हुअमि, अॼु जुमेरात आहे न। अड़े डर हितां ॾियण निड़ीअ ते लत पेनू। वञा थो भोतारे, वञा थो, नाराज़ छो था थियो? सलामुअलैकुम नंढा। अच साले अच, मूंखे तुंहिंजो इंतज़ार हो। हुकुम सरकार। हुकुम त हाणे तुंहिंजो हलंदो साले। तूं हाकिम आहीं ऐं असीं महकूम। अहिड़ा भाग असांजा किथे भूतार? अवां मतलब जी ॻाल्हि करियो। मतलब साफ़ ज़ाहिर आहे साले, तुंहिंजे घर में हिकु चंड आहे जंहिंजी रोशनी असां पंहिंजे अंगण ते करणु था चाहियूं। मुंहिंजे घर में ठहे ॾीओ बि कोन, अहीं वरी चंड जी था ॻाल्हि करियो। अबोझ न थी साले, चंड जी उमिरि 14 रातूं थींदी आहे ऐं 15वीं राति हू पोड़ो थी वेंदो आहे। पर तुंहिंजो चंड त बिल्कुलु चंडो आहे, चंडो जेको असां जहिड़े चकोर खे ॾिसी ककरनि जी ओट में लिकण जी नाकाम कोशिश पियो करे। मूं सम्झियो कोन, तव्हां चवणु छा था चाहियो? पंहिंजी ॾुखोयल ज़िंदगीअ जा बाक़ी ॾींहं जेकॾहिं ख़ुशीअ सां गुज़ारणु चाहीं त पोइ वधाए हथों सौदो कर। सौदो? हा सौदो। सौदो कंदे त दौलत तुंहिंजा पेर धोई पवंदी। ऐं हा, तोखे सकीना जो ॾाजुत ठाहिणो आहे न। ॾाजुत असां ग़रीबनि ते मढ़ियल व्याज आहे, सो त लाहिणो पवंदो रईस। जे पूरनि पेरनि ते अची वियो आहीं सालिया, त पोइ तोखे इहो सौदो बिना हबक जे करणु घुरिजे। छा तो हेल पोख न पोखी आहे? रईस, पोख त पोखी अथऊं, पर अञा त सलाह बि कचा आहिनि। तुंहिंजा कचा सलाब असां लाइ अंगूरे भलान सालिया। फसल जो आख़िरी वाक ॾियणु तुंहिंजो कमु ऐं लाबारो लुणणु मुंहिंजो कमु।
जेकॾहिं हरू भरू अव्हांजी इहा मर्ज़ी आहे रईस त पोइ मूंखे सौदो मंज़ूर आहे। शाबाश सालिया शाबाश। त पोइ वञ ऐं वञी इहो सौदो हिकु राति लाइ मुंहिंजे हवाले। इहो वरी कहिड़ो सौदो आहे रईस? सकीना। मुराद बस कर सालिया बस कर। भितुनि खे बि कन थींदा अथई। जेकॾहिं कंहिं ॿुधी वरितो त सॼे ॻोठ में बदनाम थी वेंदे। न न न हीअं हरगिज़ कोन थींदो। न हरगिज़ कोन थींदो। त पोइ 100 धक सोनार जा हिकु धक लोहार जो बि त हक़ आहे। तूं शराब जे नशे में बिखली रहियो आहीं। मुंहिंजे विफुलण जो कारण तुंहिंजी धीउ सकीना आहे। आरे बहादुर आहे। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, 7 दिन खां वठी असांजे ॻोठ में को गुरु पैदा कोन थियो त पोइ तूं कंहिंजो चेलो आहीं? ॿुधा। कंहिंजे जुर्ज ते साले जे ख़िलाफ़ FIR दाख़िल कराई आहे। ॿुधा। साईं मुंहिंजी ढगी चोरी थी त मुंहिंजो शक साले ते पियो। साले ते शक छो? साईं कुझु वक़्तु अॻु इहा ढगी साले ख़रीदण ते आई। पोइ साईं मूं हुन खां इनकार कयो। सो तूं इहो सम्झो त चोर साले आहे या कंहिंजे चवण ते ईअं कयो अथई? शर्म कर आड़म, शर्म कर। ढगी चोर आहे ऐं साले पंहिंजे घर में ॿधंदो, छा एॾे वॾे ॻोठ में कंहिंखे ख़बर न पवंदी? अञा बि वक़्त ते यार सच सच ॿुधाए न त खंभ खंभ करे छॾींदो साईं। मुंहिंजो ॾोह न आहे, मूंखे रेस नंढे मुराद खान चयो हो। छाची? हिनखे ॿाहिरि वठी वञ। हलो। मुराद ये कीअं थो करे सघे? देर छो कई बाबा? अॼु हिकु अमीर ग़रीब जी ग़ैरत खे ललकारियो आहे। धीअ ही दुनिया ज़ालिम थी तोखे मूंखां खतम थी चाहे। धीअ बाबा झूपड़ीअ जा कमज़ोर कख अमीरनि जी अखियुनि में कंदो बंजी अलाए छो था चुभनि। हू बेरहम ज़ालिम आहे बाबा, हू तव्हांखे मराए न छॾे। न धीअ न, जैसी ताईं मुंहिंजी जान में जान आहे ऐं बादुनि में सग आहे, केर बि तुंहिंजो वार विंगो नथो करे सघे। दुनिया खे ख़बर आहे त सिंध जे न्याणियुनि जा पीउ पंहिंजी न्याणियुनि जे मथां कंद कपाइण ॼाणंदा आहिनि। बाबा बाबा कामरान खान खे
हिन हकीर ऐं फ़कीर वॾे शेर जो सलाम क़बूल कवे। अचो अचो शेर, अॼु घणे वक़्त खां पोइ आयो आहीं? वेह। हा, ॿिया हाल कीअं अचणु थियो आहे? कामरान खान, दुनिया खे ख़बर आहे त वॾेरो शेरल ॻाल्हि कंदो आहे खरी, हिन करे वरी बि चवंदुसि त तव्हां असांजा वॾा आहियो। तव्हांजी महिरबानी जो मूंखे वॾो सम्झो था। हा बाबा साईं, दिलि सां वॾो सम्झूं था। ख़ैर कयो हा, कीअं अचणु थियो? बाबा साईं, हमेशह तव्हांजे तक मां बीहंदो आयो आहियां ऐं वरी हार जीत जो फ़ैसिलो बि अव्हांजे राज जा वोट ई कंदा आहिनि। सो हिन भेरे तव्हां वटि लड़ी आयो आहियां त अॻे जीअं असांजी वरी मदद कजो। अफ़सोस शेरल, तो एतिरियूं इलेक्शनूं खटियूं आहिनि। इलेक्शन खटण खां पोइ वरी ॿी इलेक्शन में अची मुंहुं था कढो। पर मुंहिंजो हिकिड़ो असूल आहे, मां कंहिं माण्हूअ खे को पर्सनल कमु न चवंदो आहियां। इहो हर माण्हू जो हक़ु आहे त हू पंहिंजो वोट पंहिंजे ज़मीर ऐं पंहिंजे इंसाफ़ मुताबिक़ जेके वणेसि तंहिंखे ॾिए। छाकाणि त शेरल वोट जेको आहे उहो क़ौम जी अमानत आहे ऐं मूंखे अफ़सोस आहे त मां हिन सिलसिले में तव्हांजी का बि मदद नथो करे सघां। शेरल, जॾहिं अलाह साईं असांखे हिलाल जो रिज़्क़ ॾिए थो त पोइ असां हिन हराम जे रस्ते ते छो हलो? ऐं ॿी ॻाल्हि ॿुधी छॾ मुंहिंजी शेरल ख़ान, इहो टाइम गुज़री वियो जॾहिं तव्हां माण्हुनि खे धमकाए टिजारे उन्हनि जा फसल फाड़े खणी तव्हां वोट वठंदा हुआ। हाणे ईअं न थींदो। हक़ सच जी ॻाल्हि ॿुधी वेंदी ऐं इंशाअल्लाह ईअं ई थींदो। कामरान खान, दुनिया खे ख़बर आहे त वॾेरे शेर कॾहिं बि इलेक्शन हाराई नाहे। अलावा ॾिसी वठंदासीं। रईस कामरान खान, रईस कामरान खान बाहर निकल, रईस निकल बाहर। साले, छो पियो रड़ियूं करी? छा असां तव्हांजूं ज़मीनूं हिन करे था खेड़ियूं जो तव्हां असांजी इज़तुनि खे चौपायो माल सम्झी ख़रीद करियो? छा असां तव्हांजूं ज़मीनूं हिन करे था खेड़ियूं त हवसियो ॿिज छटियो वञे? छा असां इन वास्ते पैदा थिया आहियूं त असांजी इज़तुनि खे चो वास्ते ते सरेआम नीलाम कयो वञे? होश में त आहीं साले, छा पियो ॻाल्हाईं? जवाब दे रईस कामरान खान, जवाब दे, जवाब दे। साले, असांजा कन इज़त जे लफ़्ज़ ॿुधण जा आदी आहिनि, न के ज़ुल्म जे ज़ंजीर जा ज़ूका। उहो कहिड़ो बेग़रत आहे साले, ॿुधा मूंखे, जंहिं तुंहिंजी इज़त ॾांहुं निगाह खईं आहे? उहो कहिड़ो शैतान आहे जंहिं तुंहिंजे नामूस खे छीयो ॾियण जी कोशिशि कई आहे? छा उन जो नालो ॿुधी सघंदा रईस? नालो ॿुधी सघंदा? असां वटि इंसाफ़ ॿ भाइर ऐं टे लेखे सां लिखियो वेंदो आहे। मां तोसां वाइदो थो कयां ऐं तूं हुन शैतान जो नालो ॿुधा, तोसां इंसाफ़ ज़रूरु थींदो साले, ॿुधा मूंखे। त उहो अव्हांजो लाडलो पुटु मुराद आहे। मुराद? छा मुराद? पुट जो नालो ॿुधी कननि में कपा अची वई थो छा? न न न साले, तोसां इंसाफ़ ज़रूरु थींदो। मां इहो सोचे बि नथो सघां साले त असांजे रॻुनि में वहंदड़ शरीफ़ खून एॾो गंदो थी सघे थो।
ही मां छा ॿुधी रहियो आहियां? ओ नीच पोढ़ा निमक हराम, तूं असां पी पुटनि खे वेढ़ाइण लाइ हिते अची वएं? आऊं तव्हांखे वेढ़ाइण न पर इंसाफ़ वठण जे लाइ आयो आहियां। इंसाफ़ वठण। बकवास बंद कर। वॾो आयो आहे इंसाफ़ वठण। बदतमीज़। मुझे साम्हूं गुस्ताखी। तव्हां हिन खसीस हारीअ जे करे मूं ते हथ खणी सुठो न कयो आहे बाबा। बस कर। ॻोठ जे नाननि ते बुरी नज़र रखण वारा शैतान, बस कर। मुंहिंजी मंजी ते हींअर जो हींअर मुंहिंजे अखियुनि जे अॻियां साले खां माफ़ी वठ, न त यादि रखजांइ मूंखां बुछड़ो ॿियो को कोन थींदी। माफ़ी? ऐं हिन टके जड़े हारीअ खां? इहो नामुमकिन आहे बाबा। तरी वञ मुंहिंजे अखियुनि जे अॻियां ऐं हिन ॻोठ मां निकिरी वञ त ज़लील ऐं धिका ॾेई करे राह छॾींदुसि। निकिरी वञ। इहो तव्हां चई रहिया आहियो बाबा? हा हा, मां थो तव्हां गुम कर मुंहिंजे अखियुनि अॻियां इहा बुरी शक्ल पंहिंजी। त पोइ ठीकु आहे, मां वञा थो, पर बस सालिबा, तूं फिक्र न कर। सकीना तुंहिंजी थी न, पर अॼु खां पोइ सकीना मुंहिंजी थी आहे ऐं मां वाइदो थो करियां पीउ बणिजी लोही ऐं लज जी हिफ़ाज़त मां पाण कंदुसि। ठीकु आहे, ठीकु आहे। साले, तूं बेखुदकुर थी घर वञ बाबा, अलाह सणाई कंदो। इन छोरी सकीना जे पीउ सालिह जो बंदोबस्तु करणो आहे। जेका हुन मूला खॾ खोटली आहे उन ई खॾ में हुनखे दफ़न कंदुसि, पोइ मूंखे सुख ईंदो। चइबो त चरखो बतो फिरी वियो। चरखो सिधो करण ॼाणा थो सूबेदार, सिर्फ़ तूं हथ न कढजां। वाह रे सवा, इहा वरी कहिड़ी ॻाल्हि थो करीं? असीं त पाण यारनि जा यार आहियूं। हुकुम कर, छा थो चाहीं? ईअं सम्झ त अकेलो थी वियो आहियां। हाणे ॾिसां त तूं कहिड़ी तो मदद करी मुंहिंजी। अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ तोखे पंहिंजे संगती कालूअ ॾांहुं थो मोकिलियां। कालू केरु? कालू धाड़ेल त नथो चई? हा, कालू धाड़ेल। कालू धाड़ेल तुंहिंजो संगती आहे? पक्को संगती आहे मुराद खान। उनखे कई भेरा कानून जे चंबे मां छॾायो आहे। वॾो लाह आहे सूबेदार। हिक पासे कानून जो रखवालो ऐं ॿिए पासे कानून जे दुश्मन सां यारी। इहा ई त सियासत आहे असांजी। ईअं न करियूं त नौकरी बि न करे सघूं। वॾा लाह चढ़ान पुलिस जी नौकरीअ में वॾेरा। हिकिड़े पासे बाहि त ॿिए पासे पाणी। तोखे पक आहे त हू मूंसां का चालाकी न कंदो? सुवाल ई पैदा नथो थिए। कालू ऐं आऊं असल यार गार आहियूं। ठीकु आहे, त पोइ कालूअ जो ॾस ॾे मूंखे, मां पाण ई थो वञी हुन सां मिलां। कालूअ जी जुए में हिकु अजनबी दिले थो लॻी। केरु आहीं तूं? मुंहिंजो नालो मुराद आहे। मां रईस कामरान खान जो वॾो पुटु आहियां।
हिते छो आयो ही? तो में हिकु कमु आहे। मुंहिंजो ॾस कंहिं ॾिनई? सूबेदार जाड़े खान। ओए सूबेदार जाड़ो खान, किथे आहे मुंहिंजो यार? असांजे ॻोठ ते एसएचओ आहे, ताज़ो चार्ज संभाली अथसि। वाह, वो यारनि जो यार आहे ऐं मुड़ुसु माण्हू आहे। चुबो त इहा ॻाल्हि आहे, इहा त नंढड़ी ॻाल्हि आहे। का वॾी ॻाल्हि करियां त पोइ तोखे मायूस न कयूं। इहा मुंहिंजे लाइ मामूली ॻाल्हि न आहे कालू। इन छोरी सकीना जे करे मां दरपदर थी वियो आहियां। मुंहिंजे पीउ कामरान खान मूंखे ॻोठ निकाली ॾेई छॾी आहे। ॾाढी मुंहिंजी ख़्वारी थी आहे। हुकुम तुंहिंजो मुराद खान, ॿुधाए छा थो चाहीं? मां सकीना जे गुरूर खे मिटीअ में मिलाइण थो चाहियां। मिटीअ में। कालू धाड़े लाइ ना मुंहिंजो, हिन तरह जो बच्चो बच्चो मूंखां कंबंदो आहे। तुंहिंजी हसरत ज़रूर पूरी थींदी, मां ई कंदुसि। पर छा? कालूअ खे छा मिलंदो? जेकी तूं चवंदो। कालूअ जी गिरफ़्तारी ते हुकूमत पूरा 25 लख इनाम रखियो आहे, छो त कालू जिथे पेर रखंदो आहे उते ज़िलज़िलो अची वेंदो आहे। ज़िलज़िलो 25 लख ॾेई सघंदे? पंहिंजे हिसे जी ज़मीन विकिणी ॾींदुसि। त पोइ कालू तुंहिंजो कमु ज़रूरु कंदो। मूंखे तो मां इहा ई उमेद हुई कालू। तमामु जल्दी ॻोठ में थरथलो थी वेंदो ऐं सालिया जी धी तुंहिंजे कदमनि में हूंदी। हुकुम तुंहिंजो। सरदार, सूबेदार जाड़ो खान आयो आहे। जाड़ा खान कहिड़ा हाल? ख़ुशि? मूंसां मिलंदे त मन वहवा, जे न मिलंदे त वहवा। ही नोट ॾिसी मस मस अखियूं थधियूं थियूं आहिनि। हाणे मां हलां थो। जाड़ा खान, अॼु राति तरसी पोइ त तुंहिंजी का ख़िदमत कयूं। न कालू खान, हाणे मां हलां थो। ड्यूटी सख़्त थी वई आहे। थाणनि ते छापा पिया था लॻनि। मार, असां सम्झो त असां मुसीबत में आहियूं, पर पुलिस जी लठ पुलिस ते पई घुमे। ख़ैर, जीअं तुंहिंजो राज़। हा, रेस मुराद जो कमु थी वञे त मूं ॾे भेरो ज़रूरु कजांइ। छो? का ख़ासि दावत थो करीं छा? दावत जो बंदोबस्त बि अखि छिंभ में थी वेंदो। तूं रुगो अच त सही। आऊं ज़रूरु ईंदुसि जानी। तूं दावत ॾी ऐं कालू खान न अचे। हुकुम तुंहिंजो। ॿी ॻाल्हि ॿुधी थी? कहिड़ी? सिपाही अहमद अली ॿुधायो पिए त सूबेदार जाड़ो खान धाड़ियल कालू जी दावत पियो करे। सो वरी कीअं? कालूअ जे ज़िंदा या मुर्दा गिरफ़्तारीअ ते इनाम जी रक़म ॿीणी थी वई आहे, यानी पूरा 50 लख। हा, सो त आहे। 50 लख इनाम रक़म ठाउकी आहे। जाड़ो खान दोस्ती जी आड़ में कालू खान जी दावत पियो करे। बसि उहो आयो न आहे, फाथो न आहे। पोइ पूरा 50 लख रुपया जाड़े खान जा। वॾो को लाह आहे।
पंजी आंगुरियूं गिह में थो ॿोड़णु चाहे, पर अदा जे कालू खे ख़बर पइजी वई न त जाड़ो ख़ान मुर्गो पंहिंजो सिर न विञाए रहे। आहिनि त ॿई सियाणा काम, पर ॾिसजे छा थो थिए। यह दुखदायक खबर अवांखे भी हूंदी त कालू धाड़ेल SHO जाड़ो ख़ान, ASI असलम ख़ान ऐं ॿियनि सिपाहियुनि खे बमनि सां हमलो करे शहीद करे छॾियो आहे। कालू धाड़ेल जी इहा कार्रवाई कानून जे लाइ खुलियल चैलेंज आहे। हुन करे बाला हुकाम हुन जे लाइ सख़्तु एक्शन खणण जो हुकुम ॾिनो आहे। IG साहब जे हुकुम जे मुताबिक़ ज़िले में नयूं पुलिस टीमूं ठाहियूं वञनि ऐं कमांडो खे बि गॾु खयो वञे। ॿेले खे चइनी पासनि खां घेरे में आणे मेजर ऑपरेशन शुरू कयो वञे। रस्तनि जी नाकाबंदी जारी रखी चइनी पासनि खां सख़्तु चेकिंग शुरू कई वञे। 2 हफ़्तनि जे अंदरि प्रोग्रेस रिपोर्ट पेश करियो। कोताही कंदड़ पुलिस ऑफिसरनि खे डिग्रेड या सस्पेंड करे सघिजे थो। सर तव्हां बेफ़िक्र थियो, असां पंहिंजी पूरी कोशिशि कंदासीं। नाउ यू मे गो। ख़बर ॿुधी लो कालू धाड़ेल सूबेदार जाड़े खान के बमन सां छियूं छियूं करे छॾियो। कामरान खान इहा ख़बर मूं ॿुधी आहे। सैयद खान आख़िर ईअं थियणो ई हो। बुरे जो अंत हमेशह बुरो ई थींदो आहे। सूबेदार जाड़ो ख़ान जेकर पंहिंजे फ़र्ज़ सां गद्दारी न करे हा ऐं पंहिंजे ज़मीर जो आवाज़ ॿुधे हा त अहिड़ी ज़िलत जी मौत न मरे हा। हाँ कामरान खान, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। सैयद खान ज़िंदगी 4 ॾींहंनि जी रहंदा जेका अल्लाह पाक असांखे बख़्शी आहे, त पुछो न असां इन्हनि 4 ॾींहंनि में भलाईअ जा कम कयूं ऐं माण्हुनि सां सुठा थी हलूं। दुनियावी हिर्स में फासी असां शैतान वारो दग छो वठूं? तव्हां ठीकु था चओ बाबा साईं। माण्हू ई माण्हूअ खे ॾुखे वक़्त में कमु ईंदो आहे। इन करे असांखे माण्हुनि जो हमदर्द थी ऐं उन्हनि सां ख़ुशी जी ज़िंदगी गॾु गुज़ारणु घुरिजे। ख़िदमत में ही अज़मत आहे, बाक़ी बुराई में त ज़िल्लत ही ज़िल्लत आहे। अबा ख़ैर त आहे? बाबा साईं ॿियो त सभु ख़ैरु आहे, पर हिन चिठी मुंझाए विधो आहे साईं। या कंहिंजी चिठी आहे? साईं कालू धाड़ेल जी साईं। कालू धाड़ेल? छा थो लिखे? साईं हू लिखे थो त 25 लख ॾियारे मोकल या पंहिंजे सिर तां हथ खण साईं। कालू जो हेॾो हौसलो वधी वियो आहे जो हिन तरह जे ज़मींदारनि सां बि खोसणु लॻो आहे। साईं कालू धाड़ेल को वॾेरे शेरल दी टेके। वॾेरे शेर जहिड़े माण्हू
ऐं तरदा अमन तबाह किता है पर असांखे हुननि खां टिजणो न आहे मुड़ुस थी मुंहुं ॾियणो आहे फैज़ कामरान खान अॻे ई DPO खे कालू जे कारवाइन खां आगाह करे चुको आहे अॼु न त सुभाणे कालू पंहिंजे मंतकी अजाम ते ज़रूर पहुचंदो ऐं शेरल जहिड़ा वहशी पुछड़ा थी मरंदा। ठीकु आहे साईं, हक़ जी राह ते निकिता आहियूं त मौत खां कोन टिजबो साईं, ऐं कॾहिं बि कालू जहिड़े वहशियुनि अॻियां कोन झुकंदासीं। बुरहान खान, तव्हां कुझु ॾींहुं ख़बरदार रहिजो, बाक़ी अलाह